भारत जे हथियारबंदनि फ़ौजनि जे हमलनि में 40 शहरी शहीद थिया, जिन में 7 औरतूं ऐं 15 ॿार शामिल आहिनि, जॾहिं त 121 शहरी ज़ख़्मी थिया। भारतीय अगरई जे जवाब में पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजनि मार्का हक़ तहत भरपूर जवाबी कार्रवाई में ऑपरेशन बुनियाद मरसूस दौरान हथियारबंद फ़ौजनि जा 11 जवान भी शहीद थिया। ISPR मूजिब 6 ऐं 7 मई जी विच वारी रात भारत जे हथियारबंद फ़ौजनि बिला जवाज़ ऐं वहशियाना हमला शुरू किया, जंहिं दौरान औरतुनि, ॿारनि ऐं पोड़नि समेत मासूम शहरनि खे निशानो बणायो वियो। भारतीय अगरई जे जवाब में पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजनि जा 11 जवान शहीद ऐं 78 ॼणा ज़ख़्मी थिया। पाक फ़ौज जे शहीदनि में नाइक अब्दुर्रहमान, लास नाइक दिलावर खान, लास नाइक इकरामुल्लाह, नाइक वक़ार ख़ालिद, सिपाही मोहम्मद अदील अकबर ऐं सिपाही निसार शामिल आहिनि। हवाई फ़ौज जे शहीदनि में उस्मान यूसुफ, चीफ टेक्नीशियन औरंगज़ेब, सीनियर टेक्नीशियन नजीब, कारपोल टेक्नीशियन फारूक ऐं सीनियर टेक्नीशियन मुबशिर शामिल आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिब शहीदनि जूं ही अज़ीम क़ुर्बानियूं उन्हनि जी बहादुरी ऐं जज़्बे जे हुबल वतनी जो हिकु लाज़वाल मिसाल आहिनि, जंहिंखे क़ौम हमेशह यादि रखंदी। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज पाकिस्तानी अवाम सां गॾु शहीद थियल शहरनि ऐं फ़ौजी जवाननि खे ज़बरदस्त ख़िराज अक़ीदत पेश करे थी ऐं ज़ख़्मियुनि जी सिहत जे लाइ दुआगो आहे। हुन चयो त क़ौम हर क़िस्म जी अगरई जो जवाबु ॾियण लाइ पुरज़म आहे। केर भी शक में न रहे त पाकिस्तान जी खुदमुख्तियारी या इलाक़ाई सलामती खे चैलेंज करण वारा कंहिं भी कोशिशुनि जो इंशाअल्लाह भरपूर ऐं फ़ैसिलाइतो जवाबु ॾिनो वेंदो।